जय झूलेलाल। सभिनि को पहिरें तव्हां सभिनि खे चेटीचंड जूं लख लख वाधायूं। हालांकि चेटीचंड कल हुयो, पर जीअं कि तव्हां सभी ॾिसो था, हालात तमामु ज़्यादा नाज़ुक आहिनि और जीअं कि सभिनि खे ॼाण आहे कि चेटीचंड जे मौक़े ते असां पंहिंजे घरनि में, पंहिंजे समाज में, पंहिंजे आसे पासे में, पंहिंजे शहर में, पंहिंजे प्रांत में चेटीचंड जा मेला मल्हाईंदा आहियूं, जुलूस कढंदा आहियूं, रैलियूं कढंदा आहियूं, जंहिंसां असांजी अचण वारी टही खे सिंधी भाषा, सिंधी ॿोली जी ॼाण मिली सघे। इहो असांजे लाइ सुनहरी मौक़ो हूंदो आहे। मथों 9 अप्रैल सिंधी भाषा दिवस ईंदो आहे, जंहिं ते सिंधी भाषा जे बारे में पूरे देश में कार्यक्रम हलंदा आहिनि, सरकारी ऐं गॾोगॾु गैर सरकारी। पर जीअं त कोरोना वायरस जे खतरे सां अॼु सभई देशवासी आहूत आहिनि, त असां बि सोचियोसीं कि भई सिंधी टुडे जे माध्यम सां घर वेठे तव्हां सां रूबरू थियूं, सिंधी ॿोली जी ॻाल्हि कयूं, सिंधी भाषा जी ॻाल्हि कयूं, सिंधी ख़बरूं जी ॻाल्हि कयूं, पूरे देश जे कुंड कुछ में जेको बि थी रहियो आहे तव्हांखे हुनजी ॼाण ॾेई सघूं। अख़बार हिन महिल थोरो सो पोस्टपोन थियो आहे, छोकी अख़बार छपाइण को वॾी ॻाल्हि कोन्हे, लेकिन हुनखे पुॼाइण वॾी ॻाल्हि आहे। त हुनखे पुॼाइण जे इशू सां ई असां सिंधी टुडे हिन चैनल ते आया आहियूं और तव्हांजो सहकार मिलंदो। और इहो असां फ़ैसिलो कयो आहे कि रोज़ सुबुह जो 9 बजे तव्हांखे प्राइम टाइम न्यूज़ असां ॾेई सघूं, जेको तव्हां लेटेस्ट अपडेट तव्हांखे ॾेई सघूं। और अगरि हुनजो सहकार मिलंदो त शाम जो बि 9 बजे तव्हांखे प्राइम टाइम जे ज़रिए सिंधी टुडे ख़बरां पुॼाईंदो रहंदो और तव्हां असां सां हिन प्लेटफॉर्म ते रोज़ गॾंदा और तव्हांजो सहकार मिलंदो। त असांखे लाइक कजो, सब्सक्राइब कजो और पंहिंजा कमेंट्स बि मोकिलिजो।